बुलंद पहाड़ू चढ़ण खां पोइ इंसान की या खबर पौंदी आहे त अञा काफ़ी पहाड़ पोइना आहिनि। जॾहिं तहां बुलंदी जे पहाड़ ते चढ़ी पौंदा आहियो त पोइना तहां खे हज़ारें बुलंदियूं वधीक नज़र ईंदियूं आहिनि। इन जे करे जॾहिं बुलंदी ते चढ़ी पओ त चढ़ंदा वञो, छो जो दोस्तो तहां ख़बर हुजणु खपे त पहिरीं बुलंदी इंसान जी कामयाबी जो पहिरियों ॾाको एतिरो त मथे हूंदो आहे उन जे कद खां जो इंसान अंदाज़ो भी नथो लगाए सके। मगर अगर तहां इन पहिरें ॾाके ते चढ़ी वयो त यकीन ॼाणियो अगना तहां जे लाइ मंज़िलूं तमाम आसान आहिनि। अगना तहां जी कामयाबी जा रस्ता ईअं खुलंदा वेंदा जो तहां उन जो अंदाज़ो भी न लगायो हूंदो। ऐं दोस्त तोखे इन सफ़र में तमाम घणियूं रुकावटूं ईंदियूं, तमाम घणियूं मुसीबतूं ईंदियूं। मगर तहां इन मुसीबत मां अगर निकरण जे लाइ तय था कयो त तहां ज़रूर इन मुसीबतुनि मां निकरी वेंदो। ऐं दोस्तो इन कामयाबी जे सफ़र ताईं पुॼण जे लाइ सभ खां वधीक फार्मूलो इहो आहे त पहिरियों कदम खणो। जेतिरे ताईं तहां पहिरियों कदम नथा खणो कॾहिं बि ज़िंदगी में अगना न वधी सघंदो। अगर ज़िंदगी में अगना वधणो आहे त पहिरियों कदम खणणो पवंदो। छो जो दोस्तो अमूमन तहां इहो ॾिठो हूंदो त जेके माण्हू चवंदा आहिनि त तक़दीर में सभु कुझु लिखियलु हूंदो आहे, तक़दीर खां बग़ैर कुझु नथो थी सघे, उहे बि जॾहिं को रस्तो टपंदा आहिनि त ॿई पासा ॾिसंदा आहिनि पहिरियां त का कार, का गाॾी, का ट्रक त कोन थी अचे। दोस्तो तक़दीर में लिखियलु ज़रूर हूंदो आहे पर उन खे हासिल करण जे लाइ स्ट्रगल ऐं मेहनत जी ज़रूरत हूंदी आहे। तक़दीर में लिखियलु ज़रूर आहे पर उन खे हासिल करण जे लाइ तोखे ॾींहं राति पंहिंजी निंड फिटाइणी पवंदी आहे। तंहिंजे करे सभ खां पहिरियों कदम तहां खे खणणो पवंदो। ज़िंदगीअ में उहे माण्हू हमेशा कामयाब थिया आहिनि जंहिं पहिरियों स्टेप वरितो आहे। ईअं नाहे त मूंखे सोचणो आहे ऐं बस खाइण खां पोइ निंड करणी आहे, जॾहिं सुबुह जो उथियुसि वरी या अल्लाह ख़ैर सलाह, ईअं कॾहिं बि नथो थी सघे। तहां खे अगर कामयाब थियणो आहे, अगर नई दुनिया ताईं पहुचणो आहे, अगर नई स्ट्रगल करणी आहे त पोइ इन हुनर खे अपनाइणो पवंदो, त पोइ इन जोश खे ऐं इन जज़्बे खे हासिल करणो पवंदो। कामयाबी काई ॻाल्हि ई नाहे, इंशाअल्लाह तहां कामयाब ज़रूर थींदो। दोस्तो मां आहियां सैयद अली वकार ऐं तहां ॾिसी रहिया आहियो सैयद अली वकार ऑफिशियल यूट्यूब चैनल। दोस्तो अहिड़ियूं वीडियोज़ ॾिसण जे लाइ असांजे हिन चैनल खे सब्सक्राइब कयो। इंशाअल्लाह ही चैनल तहांजी ज़िंदगी ज़रूर तब्दील कंदो। मुंहिंजूं तमाम नेक तमन्नाऊं ऐं दुआऊं तहां सां गॾु आहिनि।